जी साईं गुलसन भेण आहियो हा हा जी उन ॿुधायो जीअं असां जे ॻोठ ते जेको आहे पुलिस ॾहराज जी क़यादत में माना फ़ौज खे घेरो कयो रेड थींदो आहे जीअं रेड थियो चई असां सभु नंढड़ा नंढड़ा उन ॿार वक़्तु ॻोठु कहिड़ो ॻोठ रशीद खान मरी रशीद खान हा मरी दे ट्रिमो जेके सॾींदा आहिनि ठीकु आहे हा ऐं उते माना चई असां राणे जे घर जे अॻियां बीठा हुआसीं अची ॾहराज पुछियो त राणे जो मरी जो घर कहिड़ो आहे कंहिं बि कोन ॿुधायो हिकिड़े ॿिनि छोकिरनि खे वॾियूं ज़ोरदार उन थपड़ूं पयूं ऐं बीठा बि चई असां उनजे दर ते हुआसीं पर उन्हनि ॿारनि मासूमनि बि जेको आहे न थपड़ूं खाधियूं मार खाधी पर कंहिं कोन ॿुधायो त उहो इहा वक़्तु सचाई हो, इहा इहा सचाई हुई। हाणे तव्हां साईं नूरमल साईं जेका तव्हां रेल वारी ॻाल्हि पे कई जी, त जी। वाह शायदि से हिन पासे जेका फ़क़ीरनि ॾे मनसूबाबंदी कई त उहा कीअं थी भला जेको तव्हां इहो सही था चयो असां बि इहो इन क़िस्म जी स्टडी थी आहे त जेका मिलिट्री जी गाॾी भरिजी पे आई ऐं पोइ उन में वरी ज़ाहिर ॿियूं शयूं कुझु हुयूं उन इन्वॉल्वमेंट हुई पर इहो फ़क़ीरनि जी प्लानिंग कई इहो तव्हां ॿुधायो पई इहा सिर्फ़ु प्लानिंग इहा हुई त ही रहंदा हुआ उते कुझु असांजा माइट मरी बि रहनि था उन्हनि में कुझु हुनजा नाला हा पुराणे वक़्त में बिजर नालो हुयुसि बिजर हा उहो ममन खान जो पीउ जेको रेखा मंदर मैनेजर पोइ बाद में इहो उन्हनि जो ॻोठ हो हुते वॾो ऐं ॿिया हिंगोरा फ़क़ीर हिंगोरनि में कंहिंजा नाला चवनि था हिंगोरा बि असांजी संगत जा नाला मूंखे कोन था उहे बि मस्तु फ़क़ीर जी संगत जा ही उते रिहाइश पज़ीर हूंदा हुआ ऐं उतां खां पोइ वरी इन इलाइक़े खां परते टंडे लिहार ॾे मीरपुर ॾे निकिरी वेंदा अंग्रेज़ सां मिलिट्री सां मुक़ाबला बि थिया पोइ इहा प्लानिंग हिननि खे ख़बर पई त भई लाहौर मेल अचे पियो हिन में जेको आहे फ़ौजी साज़ो सामान आहे पोइ हिननि उन जे लाइ बाक़ाइदे रिठाबंदी कई बुल्ट पटिया खोलिया रेल जी पटड़ी बाक़ाइदे उखोड़े छॾी उखोड़े छॾी हा हा ऐं उहो जेको हो उहा अहिड़ी जॻह सिचुएशन हुई जो हू ज़मीन खां कोई 10-15 फुट मथे आहे उहो जॻह। ट्रेक पटड़ी मथे हुआ पटड़ी जॻह उहा मथे हुई पोइ हिननि उहा प्लानिंग कई त उहा जीअं बि उल्टंदी ऐं पोइ सामान बि खणबो वही बि कबो ऐं थोरो उते गोलाई बि हुई माना ट्रेन जी गोलाई बि थोरी हुई बिल्कुलु ऐं जीअं वट खाए थी गोलाई माना खाए हुननि खे अहिड़ी सिचुएशन जी का ख़बर हुई त जेको आहे हिते जेको आहे मौक़ो माल आहे ठीकु आहे ऐं उहा हुनखे बाक़ाइदे उन में कामयाबु हुआ ऐं उन वज़ीर खे बि ॻोल्हे मारण जी कोशिशि कयूं पर पोइ आख़िर में चवंदा त उहो कंहिं बाथरूम में लिखी वियो इन घणा राणे फ़क़ीर खां सवाइ ॿिया घणा फ़क़ीर कुझु नाला नाला फ़क़ीर हुआ संजराणी फ़क़ीर हुआ जिन जा नाला मूंखे कोन नाला कोन था अचनि बाक़ी छो जो उहा ॻाल्हि असां ॿुधी आहे ऐं उहा ॿुधण जे जेको असांजो वक़्तु हो सो असांजो नंढपण हो हाणे उहो ॿार उतण इहो में इहो राणो फ़क़ीर जेको तो पंहिंजो हुरगाज़ी हो इन जो थोरो वड़ वजह थोरो स्टाइल नमूनो तव्हां ख़बर थोरो कीअं कदु बुतरियो नंढो हाँ, छोटो, विचड़ो। छाती विकिरी ऐं माना त ड्रिगो एतिरो कोन हो दलील हिन जो पीउ जो नालो हो इन पीउ नालो चयो दलील 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 हा दलील हा पुटु हुयुसि शादी औलाद हुयुसि न न न शादी कोन हा हा हिन जा यानी अलवराए जा पुट आहिनि हिकिड़ो जंहिं ते राणे जो नालो रखियो अथसि ॿियो साईं मोहम्मद माना बख़्श भाइटिया अथसि हा साईं मोहम्मद बख़्श मरी जेको आहे इहे अलवराए जा पुट आहिनि मुरीद जेके चवंदा ऐं ॿियो ही मुश्ताक अथसि तव्हां साईं मोहम्मद बख़्श खे त सुञाणो पिया इहे जेके आहिनि अलवराए खे हाणे थोरो इन किरदार बि अलवराए ते अचे मिसाल तौरु उनजी बि ॻाल्हि वॾी था ॿुधूं हा ऐं थोरो हू जेको बेत तव्हां सवेल पहिरियों चयो इहो राणे फ़क़ीर वारो इहो बेत तव्हांखे यादि न आहे न मूंखे यादि कोन्हे असांजी कंहिं पोड़नि खे या यादि कंहिंजी शाइरी थियल हुई, इहो बि ख़बर न आहे इहे जीअं तव्हां सम्झो न त इहा शाइरी मायूं जेके आहिनि ॻाईंदियूं अवामी लोक शाइरी जॾहिं पीते सरदार जी दावत थींदी या कोई अहिड़ी ॻाल्हि थींदी त पोइ इहे मायूं जेके आहिनि ठीकु आहे हाणे अलावराए जेका असां बि थोरी ॻाल्हि ॿुधी आहे न त उन चवंदा त उहो उन सां ॿिया बि मुक़ाबला थिया हिकिड़ा त मुक़ाबला ॿुधा ऐं ॿियो जेको चवंदा त टंडे आदम में जेको हीउ क़ैद हुआ ऐं पोइ जेल टोड़े बि निकिता हुआ ही कुझु माण्हू त थोरो जेकर अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि हुजे मूंखे ॼाण एतिरी जेका ॼाण हुजे उहा ॿुधायो मूंखे उहा एतिरी ॼाण कोन्हे बाक़ी जेको आहे अलवराए खे बि यानी मुक़ाबिलो थियो उहो मुक़ाबिलो किथे थियो उन जी बि मूंखे एतिरी ख़बर कान्हे प्रॉपर प्रेस जी ख़बर न आहे हा हीउ जेको पासो हुओसि ग्रेनेड लॻो हुओसि सॼो ख़तमु थी वियो ॼाड़ी वारो हा ऐं मानी जे आख़िरी वक़्त में बि वीचारो खाईंदो हो त पोइ ईअं अंदरि चीज सां करे अंदरि विझी गुटे खाईंदो हो पोइ हिन खे खणी विया डॉक्टर अहमदाणी मीरपुर में लेगारी जेको हो इहो मशहूरु डॉक्टर हा इहो असांजे पाड़े जा डॉक्टर आहे पोइ हुनखे ख़बर बि हुई त हीउ जेको आहे मुक़ाबिलो थियो आहे पर पोइ ज़ख़्मी थियो आहे हा हुन इलाजु कयो ऐं अलाह जे तरफ़ां हुनखे हयाती हुई बची वियो उन खां पोइ शादी कई पोइ औलाद थियसि बाक़ी जेको आहे राणे जी शादी कोन हुई उहो कुंवारो हो
ॿियो वली मोहम्मद नालो हुअसि भाउ हुअसि वॾो उन खे बि हिकिड़ो पुटु आहे उहो बि हिते हयात हो उहो पोइ अल्लाह वारा जो पोइ माना पोइ वफ़ात करे वियो रज़ा अलाई सां वफ़ात कॾहिं किथे हिते ई असांजे ॻोठ में इन रशीद खान मरी में हा अंदाज़ सन जी ख़बर आहे न न इहा सन जी मूंखे ख़बर कान्हे हाणे पुराणी ॻाल्हि आहे थी सघे थो उहो साईं किथे किथे दफ़न थियो जेको उहो असांजो ॻोठ में असांजो रहीम खान जो असांजो उते ई असांजो क़ब्रस्तान पंहिंजो उते ॻोठ कंहिं ख़ासि नाले सां आहे टिमोह सॾिबो आहे टिमो सरबो आहे साईं ॿियो थोरो हिते कंहिं पुराणे ज़माने में आऊं हिते हिकिड़ो फ़क़ीर को ख़ासि केली हो 100 साल जो मूंखे मिलियो हुयो इहो जेको रहीम ख़ान मरी पाण ख़ुदा हिकिड़ो त रशीद मरी तव्हां ॻाल्हि था कयो ॻोठ जो रहीम ख़ान मरी ख़ुदि रहीम ख़ान मरी जंहिंजे नाले ते ॻोठ आहे चवे थो त उन समेत तक़रीबन 12 माण्हुनि खे फांसी आई हुई उन वक़्तु उहो पोढ़ो माण्हू उहो सिर्फ़ु उन्हनि जा नाला ॿुधाई जेके मुंहिंजी डायरी ते लिखियल आहिनि उहो ख़बर न आहे त उहो पोइ कीअं तव्हांखे थोरो अंदाज़ो ख़बर आहे त इहे माण्हू जेके फांसी चढ़िया हैदराबाद में ऐं उन में अक्सरत जेके आहे से इहे मरी हुआ ॿिया हुआ उन रहीम ख़ान मरी जंहिं ते नालो ॻोठ जो रखियलु आहे उहो ख़ुदि शख़्सियत उन में शामिल हो हाथी हुआ पर हाणे इहे असांखां माना त वॾियूं ॻाल्हियूं आहिनि हिते मशहूरु फ़क़ीर बि रहिया आहिनि यानी तव्हां जियाबाद में जीअं चइजे त गाज़ी हो हा पंहिंजो ख़ासि केली फ़क़ीर सबागो फ़क़ीर सबागो फ़क़ीर हा सबागो फ़क़ीर हो ठीकु आहे हा उमेदो फ़क़ीर पोइ वसाणनि मां हो हा वसाणनि मां हो मिस्री वसाण हो वरी हू गुल वारा हुआ गाज़ी गुल कामिल हो कामिल हा कामिल हिते पोइ सांखड़ में लॾे आया कामिल ज़ात जो कहिड़ो ख़ासि केली हो कामिल ख़ासि केली हा उहो गाज़ी हो ऐं फ़क़ीर गुल वारा गुल जो भाउ हुसैन हो गुल ज़ात जो ख़ासि केली वारे इहे सभु ख़ासि केली हा इहे रहीम खान में ख़ासि केली बि रहंदा हुआ पोइ अची वरी हज़र मलक तेली रहिया बहरहाल हाणे तव्हांजी ॻाल्हि खे सम्झा त चङा तव्हां नाला जेके वठो पिया हुसैन फ़क़ीर मुंहिंजे ज़हन में अचे थो हुसैन फ़क़ीर जेको मुजाहिद हो गाड़ी ॾाढी हा वारो गाड़ी ॾाढी गाड़ी मुछूं हूंदियूं जीअं दलेल वसाण जूं हुयूं। हा त हिन जा ॿाहिरि हुआ कामिल वारा असां कामिल भाउ कोन हुयो न कामिल बि गाज़ी हो उहो बि हुयो ख़ासि केली असांजे हिन ॻोठ जो पोइ हिते सांगड़ में लॾे आया हिते ई रहंदो मिलंदो पियो उहो बि गाज़ी फ़क़ीर हो सबागो त जियाबाद में रहंदो वसाणनि जे ॻोठ में बहरहाल इहे आहिनि माना रहीम ख़ान या इहो ॻोठ असांजा सभु वेझा वेझा हाणे कुझु दिलचस्प ॻाल्हियूं ही जेके फ़क़ीर पंहिंजा घारा ई आहिनि इन लाइ चवंदा त कंहिं ज़माने में जेके मिलिट्री जूं हाज़िरियूं थींदियूं लोड़नि जे तकलीफ़ में था त इहो त हो चवंदा हिकिड़ो हठीला हुआ माण्हू उहो हिकिड़ो यानी की हुननि में जेका हिकिड़ी ॻाल्हि हुई त भई ज़िद वारी त हाणे साईं तूं जेको अॻियां थी त पोइ असां पोयां हलंदासीं इहे को गाॾी छिकण वारो गाॾी छिकण वारो इहो थोरो ॿुधाए उहो ईअं हूंदो हो त हिकिड़ो हली हली अॻियां अमरा चवंदो त बाबा हाणे मूं जाम गेल कई आहे हाणे तूं गेल कर अॻियां त जीअं रेल अॻियां छिके थी त पोइ वरी ज़िद करे वेही रहंदा शाम 7 बजे हाज़िरी ते कोन पहुचंदा पोइ मिलिट्री अची हिननि खे वठी वेंदी पोइ उन्हनि खे चवंदा त बाबा अॻियां तूं थींदे त पोइ असां पोयां हलंदासूं इहो माना उन वक़्त जी हिकिड़ी मशहूरु ॻाल्हियूं हुयूं पोइ हक़ीक़तूं बि हूंदियूं उन्हनि में न पर इन सभिनी ॻाल्हियुनि मां ज़ाहिर इहो आहे त जेके ही पंहिंजा घाराई फ़क़ीर हुआ मरी इहे असुल मखीअ जा जादूपुर जा मालवंद माण्हू पर हर तहरीक में हुनजो अहम किरदारु आहे ऐं ॾाढा मज़बूत इरादे वारा अटल वारा जीअं तव्हां चओ था न हठीला हुआ त उहो अंग्रेज़ सरकार सां बिल्कुलु उहो मुक़ाबिल थी हुननि मुक़ाबिलो कयो ऐं पंहिंजे उन इस्लाम जी सरमदी जा मुर्शिद साईं जी हुकूमत ई लबेक रहिया ऐं क़ाइमु रहिया हाणे इहो जेको जलाल जो मुक़ाबिलो थियो आहे उन में ॿिया फ़क़ीर बि हुआ बाक़ाइदे हिननि जो ॻोठ ते कब्ज़ो हो पोइ अंग्रेज़ सरकार जी जेका फ़ौज ऐं पुलिस यानी बाक़ाइदे हेडक्वाटर HT लेम्बर्ग जो शहदादपुर में आहे ऐं इहा पुलिस लाइन जेका आहे हिते जेको आहे कैंप हुई हुननि जी शहदादपुर रोड ते जेका शहदादपुर रोड ते इहा जेका पुलिस लाइन हींअर इन जे साम्हूं उतरे पासे जी जी इहा ई जेका आहे सॼी कैंप हुई ऐं HT लेम्बर्ग जो हेडक्वाटर इहो शहदादपुर में हो पोइ हिननि शहदादपुर में वञी करे उते मुक़ाबिलो कयो ऐं बेवस थी फ़ौज पछाड़ी जो बाहि वारा गोला हणी पूरे ॻोठ खे साड़ियो आहे जंहिंमें उहे जलाल वारा शहीद इहो ॻोठ मूंखे वरी सम्झा जलाल वारो शहदादपुर जा थोरो कहिड़े पासे रोड जे इहे शुजा जखरे ॾे आहे या किथे आहे हाणे ॻोठ जी मूंखे ख़बर कान्हे छो जो असां नंढा आहियूं त इहे ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि हाणे उन वक़्त में बारोतण में कचो ज़हन आहे असांखे उन जी एतिरी ख़बर कोन्हे त उहो ॻोठ किथे हो बहरहाल इहा ख़बर हुई त उते को मुक़ाबिलो थियो पोइ हू फ़ौज मजबूर थी वई आहे मुक़ाबिलो न करे सघी आहे पोइ फजर जे टाइम ते उते जेको आहे या राति जे टाइम ते बाहि जा गोला उछले पूरे ॻोठ खे हुननि साड़ियो आहे
ऐं जेके लोढ़नि में तकलीफ़ूं जेलनि में हिकिड़ा त गाज़ी थिया ॿिया जेके भला मुख़्तलिफ़ लोढ़नि में अव्हांजा फ़क़ीर रहिया हुजनि कुझु जा नाला कुझु अमाऊं जीजाऊं रहियूं हुजनि या मिसाल तौरु कुझु मेन माण्हू जेके आख़िरी लोढ़ा कटे पोइ वरी ॿारनि जो लोढ़ो जेको हो सो हिते हुयो पंहिंजो सांगड़ में हिते किथे ऐं जंहिंमें मायूं ॿुयूं लेडीज़ जो हा। बाक़ी असांजा जेके आहिनि माइट खिपरे वारे लोढ़े में हुआ हा जंहिंमें साईं मोहम्मद हसन जेको आहे उन जो पीउ होरं जो असांजे बाबे जो सौटो मीर सन वरी जेको लेखक राइटर आहे उनजो वालिद साहिबु साईं मोहम्मद हसन जो ॾाॾे जी ॻाल्हि था करियो ॾाढो हाजी रांझो उहो ऐं इहे जेके आहिनि पोइ वरी बदिलियूं बि थींदियूं हुयूं हा बदिलियूं बि थींदियूं हुयूं त भई जीअं उनजी ट्रांसफर थी वई त भई हाणे उनखे शिफ्ट कयो नवाबशाह तो असांजा जेके घणा वरी अज़ीज़ नवाबशाह वारे लोढ़े में हुआ जहिड़ी का सरकारी नौकिरी पर नौकिरी हिननि खे कान्हे हिननि खे वीचारनि खे मिड़ेई क़ैद करे पियो मोकिलियो क़ैद करे पर पोइ बि उन्हनि जे लाइ वरी यानी जीअं त पूरी सिंध में 12 लोढ़ा हुआ बाक़ाइदे हिननि मां जेके वरी सख़्ती करणी हूंदी त उन्हनि खे वरी उन जेल मां ट्रांसफर करे ॿिए पासे मोकिलींदा हुआ इहो तव्हां सही था चयो त असां अपर सिंध में वियासीं न जेके उते जेके त उहे चवनि पिया जेके अपर सिंध जा माण्हू आहे उन्हनि खे वरी दर बदर करे परे मोकिलियो हिकिड़ा त हिंदुस्तान में मोकिलियो ॿिया वरी लाड़ वारे पासे सांगड़ जे माण्हू खे वरी होॾां वार जोही सखर जरवार परे परे रोलियो माण्हुनि खे बिल्कुलु इहो ईअं अव्हांजा माण्हू पोइ मुख़्तलिफ़ लोढ़नि में रहिया असांजा घणो करे साईं वारनि जो ॿुधायो न त जीअं साईं जो मोहम्मद सन जी तालीम हिते इस्लामिया हाई स्कूल में हुई साईं खिपरे में हा खिपरे में साईं महमूद हेंगोरो हिते जेको प्रोफेसर हा इहो वॾो नालो हुओ हा इहे इन्हनि जी जेका साईं जी भेण हुई फातिमा इहे सभु असांजा माइटाणा माण्हू हुआ इन जे करे जो लोढ़नि में गॾु आहे न त उहो माना पाण में जहिड़ो कुर्ब अहिड़ो जहिड़ो माइटाणा माण्हू आहे त इहो गॾु पढ़िया थिया पोइ वरी नौकिरी मिली अलाए रोज़े वारे जेके भलाई कई त उन हिसाब सां पर सख़्तियूं जेके हुयूं तमामु घणियूं हुयूं लोढ़नि में ऐं ख़ासि करे लोढ़नि में अंग्रेज़नि हिकिड़ो वरी ॿी नई ट्रेंड हलाई हुई त वहाबी मौलवी जेके हुआ से रखिया विया हुआ त जीअं हिननि होरनि खे उहे पढ़ाइनि ऐं उहे हिननि खे जेको आहे बाक़ाइदे तरबियत कनि त जीअं हीअ पंहिंजे हुन मुर्शिद जे हुन फ़लसफ़े खां हटनि ज़िक्र फ़िक्र खां हटनि ऐं उहा उन में माना कोशिशि तमामु घणी कई हुयूं पर अंग्रेज़ नाकाम वियो उन में नाकाम हीअ पंहिंजे अटल इरादे ते बिल्कुलु मज़बूत रहिया वरी जीअं आया वरी गादी बहाल थी वरी अलाह ऐं रोज़े वारे जी भलाई सां मुर्शिद जी दुआउनि सां उहे जेके माण्हू हुआ बिल्कुलु ख़तमु थी विया जिन जो का शइ कोन हुई उहे वरी अलाह ऐं अलाह जे रसूल जी पीस छॾ धनी बादशाह जी भलाई सां अची कयनि आला मक़ामनि ते पहुता ऐं उन्हनि खे रोज़ी रिज़्क में बरकतूं थियूं ऐं तव्हां ॾिसंदो त ख़ासि करे जिते जिते बि जमायत हुई ऐं पीसी सरदार जूं दुआऊं हुयूं उते बरकत तमामु घणी हुई एॾी बरकत हुई एॾी भलाई हुई जो असां जहिड़ा ख़सीस माण्हू बि वञी आला उहिदनि ते पहुतासीं साईं उन वक़्तु जेके तव्हां ॾिसो था तइलीम घटि हुई पंहिंजा माण्हू लोढ़नि जेलनि क़ैदनि में बंदि हा हाणे असांजे तरफ़ में असां ज़ाहिरा जमात जे हिन ख़ानदान सां तालुक़ु रखूं था त हिते रुॻो सिंधी फाइनल चंद माण्हुनि जा नाला वठंदा जीअं असांजे पासे हुआ न साईं मिसाल तौरु चंद माण्हू अदा दीनू मास्तर हो असां या दर्जा जेका फाइनल जा हूंदा हुआ माण्हू उहे ई पढ़िया या त जेके लोढ़नि में ॿ टे क्लास पढ़िया त उहे पढ़िया न हीअ आऊं चंद माण्हुनि जी ॻाल्हि करण थो चाहियां मिसाल जे तौर ते तव्हां ॾिसो खिपरे वारे लोढ़े में या हेॾा उन वक़्तु जे पढ़ियल माण्हुनि जी ॻाल्हि था कयूं त जेके तौरु वधीक पढ़ी आहे साईं अलवर भेण जो नालो आहे जो प्रोफेसर थियो साईं गुल मोहम्मद निज़ामानी ऐं साईं वलीम निज़ामानी इहे आला उहिदनि ते पुॻा प्रोफेसर महमूद हिंगोरे जी पाण ॻाल्हि था कयूं आला उहिदे ते पहुतो हिकिड़ो प्रोफेसर नवाबशाह में असुल मखी जो जेको इबू पोटो पोइ नवाबशाह में रहियो पोइ प्रोफेसर ते रिटायर थियो हा इहे ई मोहम्मद सन जी तव्हां ॻाल्हि था कयो मीर सन जे वालिद साहिब हाणे हिते थोरो इहो जो दोस्त मिसाल जे तौर ते पाण जॾहिं हाणे हुर तहरीक ते हीअं लिखूं पिया त उहो वक़्तु उहो ज़मानो उहो टाइम गुज़री वियो आहे इलाही हाणे घणनि माण्हुनि ते पाण डिपेंड कयो त हू लिखंदो पोइ अंग्रेज़ जेको लिखियो त अंग्रेज़ जो प्रेशर हो सफ़ी हुई उन पंहिंजे प्रेशर में लिखायो हाणे मूं जेके 5-7-10 नाला वरिता जेकॾहिं साईं अलवर लिखियो आहे साईं गुल मोहम्मद जूं कुझु डायरियूं आहिनि जेकॾहिं कुझु उन नमूने सां ऐं तव्हां सम्झो था कुझु माण्हू पढ़ियल माण्हू लिखंदा हुआ छो त उहे वक़्तु ख़ुदि इन्हनि हालतुनि कंडीशन्स मां निकिता हुआ जीअं साईं हिंगोरो साहिबु हुयो अंग्रेज़ी जो मास्टर त इहे लिखंदा हुआ त हीअ पंहिंजे हुर तरीक़े पाण कीअं हिकिड़ो रुझान हूंदो आहे ॿियो तारीख़ हमेशह जेको आहे हुकुमरान पाण लिखाईंदा आहिनि ऐं पंहिंजे फेवर में लिखाईंदा आहिनि ऐं हुननि जा जेके
पॉकेट राइटर हूंदा आहिनि उहे ई लिखंदा आहिनि उन्हनि जी फेवर में। त असांजी तारीख़ त मस्क आहे वाक़ई, उन में असांजे माण्हुनि जो वाक़ई हुयो, पर मे बि उन्हनि जो इन पासे रुझान कोन हो। ऐं ॿियो जेके इहे माण्हू सरकारी नौकरियुनि में हलिया विया, पोइ थी सघे मतिलबु मजबूरियूं पिलाई उहे बि मजबूरियूं उन्हनि खे हूंदियूं त भई हाणे गवर्नमेंट जॉब में आहियूं ऐं असां। ऐं पी साईं सरदार छटदणी जेको आहे आम माफ़ी जो जेको ऐलान कयो त पोइ हुन में कई अहिड़ियूं शयूं बि हुयूं त जेके आलम आश्कार थियनि हा त उन में असांजो लोकल माण्हुनि सां बि को रिफ्ट थिए हा, या प्लस जेको आहे छो जे उहे माण्हू ई हुआ जेके चुगिल बि हुआ, असां मां बि थी सघिया पे, ॿाहिरां बि थी सघिया पे, त पोइ उन ॻाल्हियुनि खे वॾो भाउ, वॾो भाउ, वॾो भाउ। बिल्कुलु, तव्हांजी वॾी महिरबानी।